अज ताई को कौन बचो आहे। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए तो सूरह निसा की आयत नंबर 78 फरमाए ऐन मा तकूनु युद्रिकुमुल मौत वलो कुंतुम फी बुरूजिन मुशय्यदा। इंसानो तवा किथे हुजो मौत तवा के अची पहुंचंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामह फमन ज़ुहज़िह अनिन नारि व उदख़िलल जन्नह फ़क़द फ़ाज़ वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तवाजे सामू हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद मां कुरान मजीद जी 3 नंबर सूरत सूरह आले इमरान ऐं उन जी आयत नंबर 185 तिलावत कई वई। अल्लाह ताला इन ही आयत में एक अड़ी हकीकत जो इज़हार फरमायो है जे मुतालिक दुनिया के कंहिं भी मानू जो को भी इख्तिलाफ ना है, चाहे दीनदार होजे या बेदीन, चाहे अल्लाह ते ईमान रखण वारो होजे चाहे बेईमान होजे, सब जा सब इन गाल ते मुत्तफिक आहिनि त जेको भी इंसान दुनिया में आयो है उनके एक डी जरूर मरणो है। एक ज़ात है जैते मौत कदे कोन ईंदो, वह अल्लाह ताला की ज़ात है। ये कुरान में अल्लाह ताला फरमायो कुल्लु बन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। फरमाया धरती ते जेको बि आहे उनके फना थियणो आहे, सिर्फ तुझे रब जो चेहरो वही बाकी रहंदो, तुझे रब की ज़ात वही बाकी रहंदी, या सब जा सब जेके आहिनि से फना थी वेंदा लिया। तंहिंजे करे अल्लाह कुरान मजीद जे अंदर जिते मोमिनन खे हुक्म कयो आहे तवां तवक्कुल करियो त कहते करियो, भरोसो करियो त कहते करियो। फरमायाई वतवक्कल अलल हय्यिल लज़ी ला यमूत। इंसान उनते भरोसो कर जेको सदाई जीअरो आहे। अल्लज़ी ला यमूत जेको कदे कोन मरंदो, जेके कदे मौत न ईंदो उनते तवक्कुल कर, उनते भरोसो कर। कुरान की आयत बुधाए थी तब उहे मानू जेके एक डी गुजारे वींदा मौत जो शिकार थींदा उनते कहिड़ो तवक्कुल कबो। हू तो पाण हिकिड़े डी दुनिया मां मोकिलाए वींदा, उन ज़ात ते भरोसो करियो जंहिंखे मौत आहे ई कोन, ऐं उहा सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह ताला जी ज़ात आहे। हत्ता कि अल्लाह जे पाननि में जेके सब खां अफज़ल इंसान आहिनि अंबियाए किराम, अल्लाह ताला कुरान मजीद में उन्हनि जो बि ज़िक्र फरमायो आहे त उहे बि मौत खां बची कोन सघिया। तव्हां ॾिसो सुलेमान अलैहिस्सलाम मौजूद आहे, लठ ते टेक ॾेई बीठल आहे,
जिन कंट्रोल में हुआ वे मेहनत मजदूरी कन पिया, पर सुलेमान अलैहिस्सलाम के इन ही हाल में जो लठ ते टेक ॾेई बीठल आहे मौत अची वियो। मौत त कंहिं बि टाइम ते अची सघे थो। जिन्ननि खे ख़बर कोन पई। अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं उहे ग़ैब ॼाणंदड़ हुजनि हा त ख़बर पइजी वञे हा न। उहे ॾिसनि था परे खां त सुलेमान अलैहिस्सलाम लठ ते टेक ॾेई बीठल आहे, पर ख़बर की पई जिन्ननि खे? अल्लाह ताला फरमाए थो फलम्मा क़ज़ैना अलैहिल मौत मा दल्लहुम अला मौतिही इल्ला दाबतुल अर्ज़। जॾहिं असां सुलेमान अलैहिस्सलाम जे लाइ मौत जो फ़ैसिलो कयो, उन्हनि जिन्ननि खे सुलेमान अलैहिस्सलाम जे मौत जी ख़बर हिकिड़े धरती जे जीत ॾिनी। उहो जीत कहिड़ो? उॾो ई जे लठ ते टेक ॾेई बीठल आहे, उॾो ई उनखे अंदरां खाई छॾियो। लठ टुटी ऐं सुलेमान अलैहिस्सलाम अची ज़मीन ते किरियो। तॾहिं ख़बर पई जिन्हनि खे त सुलेमान वफ़ात करे चुको आहे। मालूम थियो त अल्लाह जा नबी बि मौत खां कोन बची सघिया आहिनि। ऐं इहो बि नुक़्तो निकितो त पैगंबर जो लाश महफ़ूज़ रहंदो आहे वफ़ात खां पोइ बि, हालांकि ॿाहिरि बीठल आहे। पाण सभु ॼाणूं था त जेकॾहिं लाश खे तव्हीं ॿाहिरि रखंदो यकदम ख़राब थी वेंदो। ज़मीन में एतिरो जल्दी ख़राब कोन थींदो आहे। ॿाहिरि उस जे करे, हवा जे करे, जीतन जे करे, जरासीमन जे करे लाश फौरन ख़राब थी वेंदो आहे। पर सुलेमान अलैहिस्सलाम मौत जो शिकार थी चुको आहे, लाश महफ़ूज़ आहे, ताज़ो ऐं तवानो आहे। अहिड़ी तरह सां अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदर पंहिंजे हिकिड़े ॿिए पैगंबर याकूब अलैहिस्सलाम जो ज़िक्र फरमायो। फरमाए अम कुंतुम शुहदा इज़ हज़र याकूबुल मौत। छा तव्हीं उन ते मौजूद हुआ जॾहिं याकूब अलैहिस्सलाम ते मौत हाज़िर थी वियो? छा तव्हीं उते मौजूद हुआ जॾहिं याकूब अलैहिस्सलाम ते मौत आयो? अल्लाह हिते याकूब अलैहिस्सलाम जे लाइ मौत जो लफ़्ज़ इस्तेमाल कयो आहे, जेको दलील आहे त मौत जो लफ़्ज़ को ख़राब लफ़्ज़ कोन्हे, मनफ़ी लफ़्ज़ कोन्हे, वरना अल्लाह पंहिंजे पैगंबरनि जे लाइ लफ़्ज़ इस्तेमाल छो करे आहे? ये तो असां इस्तिलाहूं ठाहियूं आहिनि, बुरको मटाइण, विसाल करण, पर्दो करण। क़ुरान हदीस में इस्तिलाहूं कोन्हनि, ये सूफ़ियुनि जो इस्तिलाहूं आहिनि। क़ुरान में मौत आहे, वफ़ात आहे, कब्ज़ थियण आहे। जेकॾहिं ये लफ़्ज़ तौहीन आमेज़ हुजनि हा त क़ुरान करीम में इस्तेमाल कीअं थींदा? छा रब खां मथे बि को ॼाणे थो पंहिंजे पैगंबर जो शान? सोचण जी ॻाल्हि आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो उज़ैर अलैहिस्सलाम गॾे ते सुवार आहे, वञे पियो हिकिड़े ॻोठ मञा, ॾिसे त ॻोठ तबाह बर्बाद आहे। घर जेके ॾठल आहिनि, हैरत विचां चयई त इहो ॻोठ हाणे कीअं आबाद थींदो? फअमातहुल्लाहु मियत आमिन सुम्म बअस। अल्लाह ताला उज़ैर अलैहिस्सलाम खे 100 सालनि ताईं मौत ॾेई छॾियो। निंड न, फअमातहुल्लाहु, रब मौत ॾिनो 100 सालनि ताईं। ज़मीन खां ॿाहिरि आहे, 100 सालनि खां पोइ अल्लाह उथारियो, लाश ख़राब थियो। छा लाश ख़राब थियो उज़ैर अलैहिस्सलाम जो? उज़ैर अलैहिस्सलाम खे बि अल्लाह मौत ॾिनो, लफ़्ज़ मौत जा इस्तेमाल थिया क़ुरान में। ऐं अल्लाह जो आख़िरी ऐं प्यारो पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सूरह आले इमरान 144 नंबर आयत, वमा मुहम्मदुन इल्ला रसूलुन क़द खलत मिन क़ब्लिहि रुसुल
अफ़ इम्मात औ कुतिलन क़लबतुम अला औक़ाबिकुम। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाहे मगर अल्लाह जो रसूल। तो जे कदें उनखे मौत अची वञे या क़त्ल कयो वञे, छा तव्हां पंहिंजे खुड़िन ते फिरी वेंदव दीन खां? इते मौत जो इस्तेमाल थियो। कुरान करीम में ॿी जगह ते सूरह ज़ुमर में फरमाए इन्नक मय्यतुन व इन्नहुम मय्यतून, बेशक ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे मौत अचणो आहे ऐं जेके तुंहिंजा दुश्मन आहिनि से मरी वेंदा। इते बि अल्लाह ताला मौत जो लफ़्ज़ इस्तेमाल कयो। इहो दलील आहे त अंबिया किराम बि मौत खां बची कोन सघिया, बल्कि अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ पहिरियों मसइलो इहो ई पेश आयो त आया अल्लाह जे नबी वफ़ात कई आहे या न कई आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जेको ख़ुतबो ॾिनो सही बुखारी जे अंदरि मौजूद आहे, कहिड़ो तारीख़ी ख़ुतबो आहे। या अय्युहन्नास मन कान मिनकुम याबुदु मुहम्मदन फ़इन्न मुहम्मदन क़द मात। ऐ इंसानो, तव्हां मां जेको माण्हू मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इबादत करे थो, उन्हनि खे ॼाणणु घुर्जे त अल्लाह जे नबी खे मौत अची चुको आहे। मन कान मिनकुम याबुदुल्लाह फ़इन्नल्लाह हय्युन ला यमूत। ऐं जेको आम अल्लाह ताला जी इबादत करे थो, उनखे यकीन रखणु घुर्जे तव्हांजो रब सदाई जीअरो आहे, उनखे कॾहिं मौत कोन ईंदी। अल्लाहु अकबर। ये दलील है, ये दलील है त अंबिया किराम बि जेके से मौत खां बची कोन सघिया। ऐं मौत अहिड़ी हक़ीक़त आहे, दुनिया में को बि इंसान चाहे केतिरी बि कोशिश करे, बेहतरीन इलाज कराए, वॾियूं वर्जिशूं करे, बेहतरीन ताम खाधा इस्तेमाल करे, डॉक्टरनि जी टीम पंहिंजे चौधारी मौजूद रखे, रोज पंहिंजो मेडिकल चेकअप कराए, लेकिन मौत खां कोन बचंदो। सुवाल ही पैदा कोन थो थिए, अॼु ताईं कोन बचियो आहे को, अॼु ताईं को कोन बचियो आहे। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए तो सूरह निसा की आयत नंबर 78 फरमाए ऐन मा तकूनु युद्रिकुमुल मौत वलो कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा। इंसानो, तव्हां किथे बि हुजो, मौत तव्हांखे अची पहुचंदो। जेतोणीकि तव्हां मज़बूत किलनि जे अंदरि वञी पनाह वठो, तव्हांखे मौत पहुचंदो, कॾहिं कोन छॾींदो। ऐं सूरह जुमा जे अंदरि फरमायाई कुल इन्नल मौत अल्लज़ी तफ़िरून मिन्हु फ़इन्नहु मुलाक़ीकुम सुम्म तुरद्दून इला आलिमिल ग़ैबि वश्शहादति फ़युनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून। फरमाई पैगंबर तू उन्हनि खे चओ, जंहिं मौत खां तव्हीं भॼो था उहो बेशक तव्हां सां मुलाक़ात करण वारो आहे। जरूर तव्हां सां मौत मिलंदो ऐं तव्हांखे मोटायो वेंदो उन ई रब ॾांहुं जेको ग़ैब खे बि ॼाणे थो, जेको मौजूद आहे उनखे बि ॼाणे थो। ऐं पोइ जेकी कुझु तव्हां कंदा हुआ उनजो बदिलो तव्हांखे ॾिनो वेंदो। जेकी कुझु तव्हां कंदा हुआ, इते बि अल्लाह ताला फरमाए थो तव्हीं भॼो, मौत खां भॼी कोन सघंदो, तव्हां सां मौत ज़रूर मुलाक़ात कंदो। ऐं जॾहिं अचे थो, अल्लाह अकबर, तव्हां ॾिसो त पोइ सूरत हाल कहिड़ी थिए थी, छा सूरत हाल थींदी आहे। अल्लाह ताला कुरान मजीद जे अंदरि फरमाए थो सूरह कौफ जे अंदरि आयत नंबर उही जॾहिं अचे थो, सिर्फ़ उन माण्हू खे ख़बर आहे जंहिं ते मौत अचे थो, ॿिए खे ख़बर कोन थी पवे। फिलहाल हर को माण्हू ख़ुशि आहे त अञा मौत खां बचियल आहियां। पुछो उन खां जंहिं ते मौत वारिद थी चुको, अची चुको, त उनजी सूरत हाल छा हूंदी आहे। अल्लाह ताला फरमाए थो जाअत सकरतुल मौत बिल हक व जाअत सकरतुल मौत बिल हक ज़ालिक मा कुंत मिन्हु तहीर। फरमायाई मौत जी सख्ती हक सां गॾु अची चुकी आहे। ही उहो मौत आहे जंहिंखां तूं भॼंदो है,
बिल हक, इते हक मां मुराद छाए? मुफसरीन किराम चवन था जदे वह कैफियत मौत की तारी थिए थी, आखिरी टाइम आए, उनजो दुनिया से ताल्लुक खत्म थो वने। हाणे अखियुनि तां पर्दा खजो वञे, तूं मलाइकनि खे ॾिसे थो, मलाइक उन खां सुवाल कनि था, ही मलाइकनि खे जवाब ॾे थो। हालांकि उन टाइम ते वो तव्हांजे साम्हूं बिस्तरे ते दाख़िल आहे, वेंटिलेटर ते आहे, अखियूं बंदि आहिनि, चुरी कोन थो सघे, हथ चोरे कोन थो सघे, पेर चोरे कोन थो सघे, उनखे का बि ख़बर कोन्हे त मुंहिंजे भरिसां केरु बीठल आहे। पर अल्लाह ताला फरमाए थो उन टाइम ते, उन वक़्त ते उनजे अखियुनि तां उहे पर्दा खॼो वञनि था, उहे पर्दा ई खॼी वेंदा आहिनि। ऐं इहो टाइम एॾो सख़्तु आहे जो अल्लाह जे प्यारे पैगंबर खां मथे को अल्लाह जे बाननि में अफ़ज़ल आहे। लेकिन पाण कहिड़ी दुआ घुरंदा हुआ? अल्लाहुम्मा आइन्नी अला सकरातिल मौत, ऐ अल्लाह मौत जी सख़्तियुनि में मुंहिंजी मदद कजां। इहो दलील आहे त मुश्किल कुशा केरु आहे, इहो दलील आहे त मदद करण वारो केरु आहे। छा दुआ जा लफ़्ज़ आहिनि? अल्लाहुम्मा आइन्नी, ऐ अल्लाह मुंहिंजी मदद कर। अल्लाह जो नबी कंहिंखां मदद घुरे पियो? अल्लाह ताला खां। के पैगंबर खां मदद कोन था घुरनि, न कि आदम अलैहिस्सलाम खां, न कि नूह अलैहिस्सलाम खां, न कि इब्राहिम अलैहिस्सलाम खां। सिर्फ ऐं सिर्फ अल्लाह खां मदद घुरनि था, या अल्लाह मौत जी सख़्तियुनि में मुंहिंजी मदद फरमा। जॾहिं अल्लाह जे नबी मौत जी सख़्तियुनि में अल्लाह खां मदद तलब कई आहे, त मुंहिंजी हैसियत छा आहे, तव्हांजी हैसियत छा आहे? सॼो ॾींहुं गुनाहनि में ग़र्क़, अल्लाह जी नाफ़रमानी, अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी। असांजो हाल छा थींदो जिन जी ज़िंदगी आहे ई नाफ़रमानी जे अंदरि? जे अल्लाह जो प्यारो पैगंबर मदद तलब करे पियो अल्लाह खां, कहिड़ो इहो सख़्तु वक़्तु आहे। ऐं तव्हां ॾिसो जॾहिं इहो टाइम अचे थो, क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह ताला केतिरनि जायुनि ते उनजो ज़िक्र फरमायो आहे। छो? क़ुरान अल्लाह जो कलाम आहे, असांजो ईमान आहे। जेकी कुछ थींदो यकीनन थींदो, पर या रब जी मेहरबानी आहे, रब असांखे अॻु में ख़बरदार करे छॾियो आहे। तयार थी वञो। अल्लाह ताला क़ुरान में फरमाए थो फलौला इज़ा बलगतिल हुल्कूम व अंतुम हिनइज़िन तंज़ुरून। अल्लाहु अकबर। पोइ छा थींदो जॾहिं साह जी निर्गत खे पहुचंदो आहे? तव्हां ॾिठो हूंदो पहिरीं घणो करे टंगुनि मां पेरनि में हरकत ख़तम थी वेंदी आहे, माण्हू टंगू चोरे कोन सघंदो आहे। पोइ आहिस्ते आहिस्ते मथे जिस्म साह छॾींदो वेंदो आहे, पोइ आख़िर में अची निर्गत खे पहुचंदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं निर्गत खे पहुचंदो ऐं तव्हीं ॾिसी रहिया हूंदा आहियो, तव्हां ॾिसी रहिया हूंदा आहियो, पर कुझु करे सघो था? अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं तव्हां सच आहियो त मोटाए त ॾेखारियो, तर्जिऊनहा इन कुंतुम सादिकीन। जेकॾहिं सम्झो था त असां में ताक़त आहे, दुनिया खे कंहिं ख़ल्क़ियो कोन्हे, नऊज़ बिल्लाह, को ख़ालिक़ कोन्हे, दुनिया ईअं ई हले पई, इहो जेको मरे पियो इन जो रूह हाणे मोटाए ते ॾेखारियो। जेकॾहिं तव्हां में ताक़त आहे कंहिं में ताक़त? अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं सच आहियो त मोटाए ॾेखारियो। क़ुरान मजीद ॿी जॻह ते फरमाई कल्ला इज़ा बलगत तराकी वकील मन राक वज़न्न अन्नहुल फिराक वल्तफ़त अस्साक़ बिस्साक़ इला रब्बिक यौमइज़िनिल मसाक़। फरमाई हरगिज़ न, जॾहिं साह अची निर्गत खे पहुचंदो। हिते बि ॻाल्हि साॻी आहे। माण्हू जेके बीठल हूंदासीं चवंदा को आहे जेको फीणू रखे,
अज भी पीना रखाईंदा आहिनि न, आयो को पीणू रखे। अल्लाह अकबर। ऐं मरण वारे खे यकीन थी वेंदो आहे त मुंहिंजी जुदाई जो टाइम अची वियो आहे, उनखे यकीन थी वेंदो आहे। वज़न्न ते ज़न्न जी माना यकीन आहे। अन्नुल फिराक, उनखे मोकिलाइण जो, जुदाई जो वक़्तु अची वियो आहे। बीठल हूंदा आहिनि, चवंदा को पीणू रखे। असां वरी निज़ाम अहिड़ो कयो आहे, नऊज़ बिल्लाह, क़ुरान माण्हुनि खे ज़िंदगी ॾियण आयो आहे, असां क़ुरान खे कयो आहे मारण जे लाइ। अदा नथो मिले सूर यासीन पढ़ो। कंहिं तव्हांखे चयो? क़ुरान माण्हुनि खे मारण लाइ आयो आहे, त क़ुरान पढ़ी माण्हुनि खे मारियो। मन कान हया, क़ुरान उन्हनि जे लाइ नसीहत आहे जेके जीअर आहिनि। क़ुरान मारण जे लाइ कोन आयो आहे। जेके ज़ईफ़ रिवायतूं पेश करे तव्हां माण्हुनि खे घुराए ऐं क़ुरान पढ़ायो था त मरे। छा अल्लाह जे कलाम जो इहो कमु आहे? का बि अहिड़ी सही रिवायत कोन्हे, यादि रखी छॾियो। ऐं के वरी छा कंदा आहिनि, जो हिन टाइम ते सोचींदा आहिनि त को जानवर ज़बह करियूं, उहो जानवर ज़बह थींदो त हुनजो साह निकिरी वेंदो। इहो बि गैर शरई हरकत आहे। बाबा जान वठण सां जान वेंदी। अस्तग़फिरुल्लाह सुम अस्तग़फिरुल्लाह। ये सब बिदअतूं आहिनि, गैर शरई अमल आहिनि। तकलीफ़ थिए थी, कोई मसलो कोन्हे। गुनाह जी माफ़ी जो ज़रियो आहे, जेकॾहिं मोमिन आहे गुनाह जी माफ़ी जो ज़रियो आहे, का बि ॻाल्हि कोन्हे। हा, उन जे लाइ दुआ घुरो। औलाद आहे आहिनि, दुआ घुरो तव्हीं हुनजे लाइ। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? तव्हीं जानवर पिया को ज़बह पिया करियो त मरे हाणे? किथे बि साबित कोन्हे अहिड़ी शइ। उनजे लाइ दुआ घुरो, ऐं इहा तकलीफ़ बि उनजी माफ़ी जो ज़रियो आहे। ॾिसो कोन था बाद औकात वॾा वॾा काफ़िर बेदीन दरिया ओचितो हार्ट अटैक में मरी वेंदा आहिनि। 5 मिंट बस लॻंदा आहिनि, न बिस्तरे दाख़िल थिया, न उन्हनि खे बज़ाहिर अहिड़ी का तकलीफ़ बि थी, मरी विया हलिया। तव्हां सोचींदा यार ॾाढो हुनजो भलो मौत थी वियो। ईअं कोन्हे, ईअं कोन्हे। हू मरी त 5 मिंटनि में वियो, पर इहा त ख़बर उनखे हूंदी न, काफ़िर मुशरिक खे, त उन टाइम दौरान उन ते तकलीफ़ केतिरी आई। ड्यूरेशन जी ॻाल्हि कोन्हे त वक़्तु केतिरो लॻो, इंटेंसिटी जी ॻाल्हि आहे, सख़्ती आई केतिरी। कॾहिं कॾहिं नंढियूं तकलीफ़ूं सालनि ताईं हलंदियूं आहिनि, महसूस कोन थींदियूं आहिनि। सालनि ताईं बीमारियूं हूंदियूं आहिनि, पर वॾी तकलीफ़ कोन थींदी आहे। ऐं कॾहिं 5 मिंटनि जे अंदरि उहा तकलीफ़ थींदी आहे जेका तव्हांजी 40 सालनि जी तकलीफ़ खां मथे हूंदी आहे। ड्यूरेशन जी ॻाल्हि कोन्हे, इंटेंसिटी जी ॻाल्हि आहे। केतिरी शदीद तकलीफ़ उन काफ़िर मुशरिक खे थींदी हूंदी, मरण वक़्तु भले तव्हांजे साम्हूं 3 या 4 मिंटनि में मरे थो। क़ुरान खोलियो, जॾहिं उहो मरे थो, अल्लाह ताला छा थो फरमाए, उनजी सूरत हाल छा हूंदी आहे? फरमायाई सूरह मोहम्मद जे अंदर 27 नंबर आयत, अल्लाह ताला फरमाए थो फकैफ, पोइ छा थींदो, कहिड़ी हालत हूंदी? इज़ा तवफ़्फ़तहुमुल मलाइकतु, जॾहिं मलाइक इन्हनि जो रूह कब्ज़ कंदा, इन्हनि खे मौत ॾींदा। यज़रिबून वजूहहुम व अदबारहुम, उन्हनि जे मुंहं ते, उन्हनि जी पुठी ते धक हणंदा। इहो कहिड़ो टाइम हूंदो जॾहिं मलाइक उन्हनि जी पुठी ते, उन्हनि जी पुठियुनि ते ऐं चेहरनि ते धक हणंदा। इहो ग़ैब जो पर्दो आहे। हालांकि उहो तव्हांजे साम्हूं पियल आहे। अॼु ताईं तव्हां चेहरे ते निशान ॾिठो आहे, पुठी ते निशान ॾिठो आहे? इहे निशान तव्हीं ॾिसी वठो त केरु काफ़िर रहे, पोइ सभु मोमिन थी वञे न। पंहिंजे माइट ते अज़ाब थींदे ॾिसनि जेकॾहिं अखियुनि सां, त केरु काफ़िर रहंदो? हीअ त ईमान बिल ग़ैब जी ॻाल्हि आहे। मोमिन ईमान रखे थो अल्लाह जे कलाम ते, यकीनन ईअं थियणो आहे। ऐं अल्लाह ताला फरमाए थो क़ुरान मजीद जे अंदर सूरह अनफाल जी आयत नंबर 50, फरमाई वलो तरा इज़ यतवफ़्फ़ल कफ़रुल मलाइकतु, जॾहिं तूं ॾिसंदे त काफ़िरनि खे मलाइक जेको सो मौत ॾींदा, उनजा रूह कब्ज़ कंदा। मलाइक हिकिड़ो मलाइक कोन्हे मथां, तव्हीं सम्झो, तव्हां सम्झो था हिकिड़ो मलाइक आहे, न घणा मलाइक आहिनि। हा, मलकुल मौत जो अॻवान आहे।
नालो इज़राइल केम सही हदीस में साबित कोने, इज़राइल जो नालो केम सही हदीस में साबित कोने। मलकल मौत हिकड़ो अगवान आहे, लेकिन आहिनि घणा मलाइकतो, केतिरा मलाइक आहिनि। उहे जॾहिं उन्हनि खे रूह कब्ज़ कंदा, यज़रिबून वजूहहुम व अदबारहुम, इते बि अल्लाह ताला फरमाए थो छा कंदा, उन्हनि जे चेहरनि ते, उन्हनि जी पुठी ते धक हणंदा, मार कढंदा। इहो धक के इंसान जो कोन्हे, मतां ग़लत फहमी रहो, इहो के धक इंसान जो कोन्हे। केतिरो बि ताक़तवर हुजे, कहिड़ो धक लॻंदो, ही मलाइक जो धक हूंदो। छा जी ताक़त आहे, केॾी तकलीफ़ थींदी मरण वारे खे। अल्लाह ताला ॿी जॻह ते फरमायो क़ुरान मजीद जे अंदर सूरह अनाम आयत नंबर 93, फरमाई वलो तरा इज़ ज़ालिमून फी गमरातिल मौत। ऐं ॾिसण वारा जॾहिं तूं ॾिसंदे त ज़ालिम जेके आहिनि, काफ़िर ऐं मुशरिक, इहे मौत जी सख़्ती में हूंदा। ज़ालिम मां मुराद मुशरिक बि आहे, हिते काफ़िर बि आहे, उहे मौत जी सख़्ती में हूंदा। वल मलाइकतु बासितू ऐदीहिम, मलाइक पंहिंजा हथ वधाए रहिया हूंदा। मालूम थियो त मलाइक पंहिंजा हथ बि आहिनि, जीअं उन्हनि जा पर आहिनि न, उन्हनि जा हथ बि आहिनि, हथ वधाए रहिया हूंदा। अख़रिजू अनफुसकुम, पंहिंजूं जानियूं ॿाहिरि कढो। उन्हनि खे चवंदा काफ़िरनि खे, पंहिंजूं जानियूं ॿाहिरि कढो। ऐं हदीस में अचे थो न, जॾहिं मुशरिक काफ़िर जो रूह कब्ज़ थींदो आहे त रूह जेको सो लिकंदो आहे, भॼंदो आहे, निकिरण जे लाइ तयारु कोन थींदो आहे। मलाइक जॾहिं रूह कढंदा आहिनि, हदीस में अचे थो, उनजो मिसाल ईअं आहे जीअं को कपिड़ो के कंडन वारी टारी ते पियल हुजे, तव्हां उन कपिड़े खे कीअं धार कंदा उन टारीअ खां, अहिड़े तरीक़े सां मलाइक उन जे रूह खे जिस्म खां धार कनि था, वॾी तकलीफ़ सां। अल्लाह ताला फरमाए थो छा चवंदा, अल यौम तुजज़ौन अज़ाबल हून बिमा कुंतुम तक़ूलून अलल्लाहि गैरल हक़ व कुंतुम अन आयातिही तस्तकबिरून। ब गुनाह तो कया, तो ब वॾा गुनाह कया, हू त घणा ई गुनाह कया, पर ब वॾा तो गुनाह कया। अॼु तोखे ख़्वारी वारो अज़ाब मिलंदो, अल यौम, जहिड़ी रूह कब्ज़ करे कनि पिया। हिते अल यौम मुराद छा आहे, मारिफा आहे, अलिफ लाम मारिफा जे लाइ आहे। उहो ॾींहुं जॾहिं मलाइक रूह कब्ज़ कनि पिया, उन टाइम ते बि उनखे ख़्वारी वारो अज़ाब मिलंदो। जीअं माण्हू मरे थो न, सकराती कैफ़ियत तारी थिए थी, दुनिया सां ताल्लुक़ ख़तम थी वञे, बरज़ख जो दौर शुरू थी वञे। ज़िंदगियूं 3 क़िस्मनि जूं आहिनि, यादि रखो। दुनियावी ज़िंदगी जेका पाण गुज़ारियूं पिया, मरण खां पोइ जेका ज़िंदगी शुरू थियण वारी आहे, बरज़ख, जंहिंजी माना परदो आहे। इहा ज़िंदगी ख़तम थींदी जॾहिं क़यामत ॾींहुं क़ाइमु थींदो, इंसाननि खे अल्लाह उथारींदो। इहा टी ज़िंदगी, इहा कॾहिं ख़तम कोन थींदी। दुनियावी ज़िंदगी ख़तम थी वेंदी, बरज़ख वारी ज़िंदगी ख़तम थी वेंदी, लेकिन क़यामत ते ॾींहुं उथण खां पोइ जेका ज़िंदगी मिलंदी, उहा कॾहिं ख़तम कोन थींदी। हिते ज़िक्र थिए पियो बरज़खी अज़ाब जो। अल यौम, अॼोके ॾींहुं तव्हांखे ख़्वारी वारो अज़ाब ॾिनो वेंदो। हालांकि पाण त कोन था ॾिसूं, क़ुरान में अल्लाह ताला फरमाए थो न, फिरौन ऐं आले फिरौन खे सुबुह शाम बाहि ते पेश कयो थो वञे। क़ुरान में अल्लाह ताला छा फरमायो, फिरौन ऐं आले फिरौन खे सुबुह शाम बाहि ते पेश कयो थो वञे। हालांकि फिरौन जो लाश काहिरा में पियल आहे, म्यूज़ियम जे अंदर। कॾहिं ग़ाइब थियो आहे, कॾहिं कंहिं ॾिठो त ग़ाइब थी वियो हुजे, मौजूद आहे। लेकिन अल्लाह छा थो फरमाए, सुबुह शाम बाहि ते पेश कयो थो वञे। या बरज़ख जी जेका ज़िंदगी आहे न, या पाण जी अक़ल जी पैच खां परे आहे। ख़िलाफ़ अक़ल कोन्हे, जी बाज़ जाहिल सम्झंदा आहिनि। हिकिड़ी शइ आहे ख़िलाफ़ अक़ल, ॿी शइ आहे मावरा अक़ल, अक़ल जी पैच खां परे। मरण खां पोइ छा थो थिए तव्हां पहुची नथा सघो, तव्हांजो अक़ुल पहुची नथो सघे। या अल्लाह ॿुधाए थो, या अल्लाह जी वही जे तहत अल्लाह जो प्यारो पैगंबर ॿुधाए थो।
छा वहे वापरे थो। सुबह शाम उनके बाहि ते पेश कयो थो वञे फिरौन आले फिरौन खे, लेकिन पाण नथा ॾिसूं उहे कॾहिं विया हुजनि, लाश कॾहिं ग़ाइब थियो हुजे। इहो ग़ैब जो पर्दो आहे। त हिते अल्लाह ताला फरमाए थो उन्हनि खे चयो वेंदो अॼो केॾी तव्हांखे तमामु रुस्वा कुन अज़ाब कयो वेंदो, छाजे करे बेमा कुंतुम तक़ूलून अलल्लाहि गैरल हक़, पहिरियों गुनाह तव्हां अल्लाह जे बारे में नाहक ॻाल्हियूं कंदा हुआ। वो तो काफिर वाज बादो का मुसलमान भी कंदा से अल्लाह असांजी ॿुधे कोन थो, इहा नाहक कोन्हे, या रब जे बारे में नाहक ॻाल्हि कोन्हे त अल्लाह असांजी दुआ ॿुधे कोन थो। कंहिं तोखे चयो आहे? केॾो वॾो ज़ुल्म आहे, तव्हां रब जे बारे में केॾी ख़िलाफ़ हक़ीक़त ॻाल्हि करे रहिया आहियो त असांजी ॿुधे कोन थो। जेसि ताईं वास्ता वसीला तुफ़ैल न वठजनि, कंहिं तोखे चयो? हू त चए थो उदऊनी अस्तजिब लकुम, मूंखां दुआऊं घुरो, तव्हांजी दुआऊं क़बूल कंदुसि। मूंखां दुआऊं घुरो। काफ़िर ऐं मुशरिक अल्लाह जे बारे में नाहक ॻाल्हियूं कंदा आहिनि, कनि था न, अॼु मुस्लमान बि कनि पिया। बाबा अल्लाह ताला नऊज़ बिल्लाह बसि पंहिंजे बुज़ुर्गनि जी आॾो मजबूर आहे। उहे हथनि में झले पंहिंजे मुरीद खे जन्नत में वठी वेंदा, भले अल्लाह नऊज़ बिल्लाह अज़ाब जो फ़ैसिलो कयो बि हुजे, छॾाए वठी वेंदा। इहो अल्लाह जे बारे में नाहक आहे। जेको रब चवे थो वला तज़िरु वाज़िरतु विज़्र उख़रा, उन ॾींहुं को बार खणण वारो कंहिंजो बार न खणंदो। यौम ला तमलिकु नफ़्सुन नफ़्सिन शैआ, उन ॾींहुं को नफ़्स के नफ़्स खे माना कम न ॾींदो। ये कुरान जो आयतूं आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो पहिरीं ॻाल्हि तव्हां अल्लाह जे बारे में नाहक ॻाल्हियूं कंदा हुआ, ग़लति ॻाल्हियूं कंदा हुआ रब जे बारे में। तंहिंजे करे मुसलमानो बाज़ औक़ात असांजा दोस्त फेसबुक ते बि अजीब अजीब जुमला लिखंदा आहिनि अल्लाह जी तरफ़ां। अल्लाह फरमाए थो तूं हीअं कर, हीअं करे छॾींदुसि। तव्हां ॾिठो हूंदो केतिरा दफ़ा अहिड़ियूं पोस्टूं ईंदियूं आहिनि, पंहिंजे तरफ़ां ठाहींदा आहिनि। अल्लाह चवे थो तूं हीअं कर, हीअं करे छॾींदुसि। किथे अल्लाह चयो आहे? क़ुरान में चयो आहे? छा अल्लाह जे नबी ॿुधायो आहे? जॾहिं न अल्लाह ख़ुदि क़ुरान में ॿुधायो, न प्यारे पैगंबर ॿुधायो, तूं त अल्लाह ते बहतान हणी पियो। सूरह आराफ जे अंदरि अल्लाह गुनाहनि जो ज़िक्र कयो आहे तरतीबवार, करे पढ़ी ॾिसो। 30 नंबर आयत आहे ग़ालिबन, 30 नंबर ग़ालिबन आयत आहे। अल्लाह गुनाहनि जो ज़िक्र कयो जंहिंमें शिरक बि आहे, पर आख़िर में फरमायाई अन तक़ूलू अलल्लाहि मा ला तालमून, तव्हां अल्लाह जे बारे में अहिड़ी ॻाल्हि कयो जंहिंजो तव्हांखे इल्म न आहे। कॾहिं बि रब जे बारे में अहिड़ी ॻाल्हि न लिखो, न चओ जंहिंजो तव्हांखे इल्म कोन्हे। अल्लाह जे बारे में उहा ई ॻाल्हि करियो जेका क़ुरान में मौजूद आहे या प्यारे पैगंबर असांखे ॿुधाई आहे सही हदीस जे अंदरि। अल्लाह ते नाहक ॻाल्हियूं न आहिनि करणियूं। ऐं ॿियो गुनाह कहिड़ो? वकुंतुम अन आयातिही तस्तकबिरून, तव्हीं अल्लाह जी आयतनि खां तकबुर कंदा हुआ। अॼु केतिरा आहिनि तव्हां ॾिसो, मुस्लमान चवराइण वारा, चवनि था असीं मुस्लमान आहियूं नाम निहाद, पर आहिनि इस्लाम जा दुश्मन, आहिनि क़ुरान जा दुश्मन, अल्लाह जे नबी जा दुश्मन, सहाबा जा दुश्मन। केतिरा तव्हांखे मिली वेंदा नाम निहाद मुसलमान, वॾे तकबुर में आहिनि, क़ुरान जो इनकार करे छॾींदा पंहिंजे अक़ल जी बुनियाद ते। लेकिन इहा चंद ॾींहंनि जी ज़िंदगी आहे जेका ख़तम थियण वारी आहे, कोई ख़बर हिन खे पइजी वेंदी। तंहिंजे करे तव्हां ॾिठो हूंदो दहरिया ज़िंदगी जे आख़िरी दौर में ॾाढा मायूस हूंदा आहिनि। पोइ गारियूं बि ॾींदा आहिनि, घटि वधि बि ॻाल्हाईंदा आहिनि, इहा हुननि जी फ्रस्ट्रेशन आहे। दहरियो आख़िरी उमिरि में छितो थी पवंदो आहे फ्रस्ट्रेशन जे करे। त हाणे मौत खे वेझो थियो या ख़बर मुंहिंजो हाल छा थींदो, पर मोमिन मुतमइन हूंदो आहे, रब जो ख़ौफ़ त हूंदो आहे, पर अल्लाह जे बारे में हुस्न ज़न बि हूंदो आहे। अल्लाह जे नबी फरमायो न, अल्लाह ताला फरमायो अना इंद ज़न्न अब्दी बी, मुंहिंजो बानू जेको मूंसां गुमान रखे थो उन मुताबिक़ मुआमिलो कंदुसि। बाने जी सोच हूंदी आहे पंहिंजे रब सां मुलाक़ात करियां, अल्लाह सां मिलां, त अल्लाह उन सां उहो ई जेको सरवैयो रखे थो। मोमिन
यकीनन अल्लाह जो डप होंदो आहे दिल जे अंदर, पर मुतमिन भी होंदो आहे त मूं वरी बि ज़िंदगी अल्लाह रसूल जी इताअत में गुज़ारी आहे, मूं वरी बि नेकी जा कम कया आहिनि, गुनाह थिया त इस्तिग़फ़ार बि कयो अथमि। तंहिं करे दीनी माण्हू आख़िरी दौर में वॾा मुतमिन हूंदा आहिनि, जीअं ज़िंदगी गुज़रंदी आहे बशर्ते के तोहीद सुन्नत उन जो अमल हुजे, इत्मिनान वधंदो वेंदो आहे। ऐं दहरियो बेईमान मुशरिक काफ़िर जी मौत खे वेझो थींदो, ज़िंदगी जे अंदर माना ईअं चइजे तलातुम अची वेंदो, बेचैनी अची वेंदी, फ्रस्ट्रेशन मायूसी अची वेंदी। पोइ छा कंदा आहिनि? गार गंद कंदा आहिनि। ॾिठो हूंदो घणो करे गार गंद कंदा आहिनि, इन्हनि जी ज़बान मां गारियूं निकिरंदियूं आहिनि, छो त हाणे छिता थी पवंदा आहिनि। मौत खे ॾिसनि पिया खिन सां, मायूसी, नाकामी, केॾांहुं वञनि। ऐं अहिड़े नमूने सां दोस्तो, जॾहिं मौत जो टाइम अचे थो, क़ुरान मजीद में अल्लाह ताला सूरह आराफ जे अंदर आयत नंबर 37 जे अंदर जेको माना मुशरिकनि जी मौत जो नक्शो छिकियो आहे, अल्लाह अकबर। ऐं चवां थो हर मुस्लमान खे घुर्जे त इन ई आयत खे पढ़े ऐं गौर करे त जेके अल्लाह सां गॾु शरीक कनि था, शिरक कनि था, उन्हनि जो हाल क़यामत ते ॾींहुं परे वॾो अज़ाब थींदो, पर मौत जे टाइम ते उन्हनि जो हाल छा थींदो? अल्लाह ताला कुरान में फरमाए थो, फरमायाई त हत्ता इज़ा जाअतहुम रुसुलुना यतवफ़ौनहुम, तव्हांजो असांजा मलाइक ईंदा उन्हनि जो रूह कब्ज़ करण जे लाइ, यतवफ़ौनहुम, उन्हनि जो रूह कब्ज़ करण जे लाइ असांजा मलाइक ईंदा। क़ालू ऐन मा कुंतुम तदऊन मिन दूनिल्लाह, उन वक़्तु मलाइक छा चवंदा? जिन खे तव्हीं अल्लाह खां सवाइ सॾींदा हुया, अॼु उहे किथे आहिनि? ऐन मा कुंतुम तदऊन मिन दूनिल्लाह, जिन खे अल्लाह खां सवाइ सॾींदा हुया किथे आहिनि? जेके माण्हू चवनि था त सॾण अदा शिरक कोन्हे, असीं मञूं था हर सॾ शिरक कोन्हे, हर पुकार शिरक कोन्हे, पर मा फ़ौक़ल अस्बाब ग़ाइबाना तौर ते कंहिंखे पुकारण अल्लाह खां सवाइ शिरक। मोमिन जो अक़ीदो आहे, दुआ घुरंदो आहे, अक़ीदो छा त रब मूंखे ॾिसे बि पियो, ॿुधे बि पियो, मुंहिंजी का शइ हुन खां निकल कोन्हे। इहो ई अक़ीदो तूं के इंसान जे बारे में रखी, चाहे जीअरो हुजे चाहे गुज़ारे वियल, त बाबा पुकारियां थो, मूंखे ॾिसे बि पियो, मुंहिंजी ॻाल्हि बि ॿुधे पियो, दिलि जे हालात खां आगाह आहे, तो हुनखे रब जो दर्जो ॾेई छॾियो। हिते उन निदा जी ॻाल्हि आहे, उन सॾ जी ॻाल्हि आहे। सदा तॾहिं पई मिले न, आम सॾ ते सदा त कोन मिलंदी न। तव्हां मूंखे सॼो अदा ही कमु करे ॾे, ऐं तव्हांखे सॼा जो गुनाह कोन्हे। हिते जेका सॾ जंहिंजो ज़िक्र कयो पियो वञे, जंहिंजे बुनियाद ते मुशरिकनि खे सज़ा मिलंदी, उहो सॾ कहिड़ो आहे? अल्लाह ताला फरमाए थो, मलाइक चवंदा ऐन मा कुंतुम तदऊन मिन दूनिल्लाह, ॿुधायो किथे आहिनि उहे जिन खे तव्हीं अल्लाह खां सवाइ सॾींदा हुआ? मलाइक पुछंदा, ही बिस्तरे ते पियो आहे, माइट चौधारी बीठा आहिनि, को बि ॿुधे कोन पियो, अखियूं वञी बंदि आहिनि, वेंटिलेटर ते आहे, पर आहिनि उन ई टाइम ते मलाइकनि खे जवाब ॾे पियो, मलाइकनि सां ॻाल्हाए पियो। छा चवंदा? क़ालू ज़ल्लू अन्ना, चवंदा अॼु असां खां ग़ाइब थी विया। अल्लाह अकबर, सुञाणो पंहिंजे रब खे। रब करे ग़ाइब थींदो, हू हर वक़्तु तव्हांजी मदद करे थो। हू छा चवंदा? अॼु असां खां ग़ाइब थी विया, अॼु नज़र कोन था अचनि। वशहदू अला अनफुसिहिम, पंहिंजी जानियुनि ते पाण शाहिदी ॾींदा, अन्नहुम कानू काफ़िरीन, त बेशक इहे काफ़िर। हिते जेकॾहिं तव्हां चवंदो त विड़ी पवंदा, असांखे काफ़िर था चओ, पर मरण टाइम ते अल्लाह चवे थो पाण चवंदासीं काफ़िर हुआसीं। अन्नहुम कानू काफ़िरीन, जॾहिं गवाही ॾींदा तंहिंखां पोइ मलाइक रूह कब्ज़ कंदा। ही कहिड़ी वॾी सज़ा आहे? मूंखे ॿुधायो, केॾी वॾी सज़ा आहे जेके अल्लाह खां सवाइ ॿिन खे मुश्किल कुशा सम्झी पुकारीनि था। बिगड़ी बनाइण वारो हाजत रवा सोची त मौत जे वक़्तु कहिड़ी हालत थींदी। छा मौत जे वक़्तु तव्हांजी मदद करण लाइ केरु ईंदो? केरु तव्हांजी मदद कंदो? मूंखे ॿुधायो, को बुज़ुर्ग वली या पैगंबर आहे क़ुरान में? केरु मदद कोन कंदो।
हाँ जेकॾहिं रब ते तव्हांजो अक़ीदो सही आहे, तौहीद में पक्का पुख्ता आहियो, त इंशाअल्लाह ताला अल्लाह जी मदद तव्हां सां ऐं मदद कीअं थींदी? क़ुरान तो खोलियो, अल्लाह ताला फरमाए थो इन्नल लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह। या बिशारत जिन माण्हुनि चयो त असांजो रब हिकु अल्लाह आहे, माना तौहीद ते पक्का ऐं पुख्ता रहिया। इन्नल लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह, बेशक जिन माण्हुनि चयो त असांजो रब हिकु अल्लाह आहे। अल्लाह ताला छा थो फरमाए? सुम्मा इस्तक़ामू, पुन ते साबित कदम रहिया, फिरिया कोन। तकलीफ़ूं केतिरियूं बि आयूं, महना बि मिलिया, ताना बि मिलिया, कोन फिरिया, साबित कदम रहिया। ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु, जॾहिं मौत जो टाइम ईंदो मलाइक नाज़िल थींदा, मलाइक ईंदा असां गुनाहगार इंसाननि जे लाइ इंशाअल्लाह, छो त रब जी तौहीद ते इंशाअल्लाह असांखे अल्लाह जी ज़ात मां उमीद आहे, यकीन आहे। अल्लाह तख़ाफू, डप न करियो, वला तहज़नू, गणती न करियो, असीं तव्हांजा दुनिया में बि दोस्त हुआसूं ऐं आख़िरत जे सफ़र में बि दोस्त आहियूं। हल केॾी वॾी ख़ुशख़बरी आहे, दुनिया में बि दोस्त हुआसूं, तव्हां असांखे ॾिठो कोन थिए, हिन सफ़र में जेको हाणे शुरू थिए पियो इन में बि तव्हांजा दोस्त आहियूं। केॾी वॾी ख़ुशख़बरी आहे उन्हनि मोमिननि जे लाइ जेके अल्लाह जी तौहीद ते पक्का ऐं पुख्ता रहनि था। मुशरिक त निभागो निधण को आहे, निधण को, उन जो को धणी कोन्हे, हुन किरवणे कूड़ा धणी ठाहिया आहिनि। मोमिन जो हिकिड़ो ई सचो रब आहे जेको उन जे लाइ काफ़ी आहे। अलैस अल्लाहु बिकाफ़िन अब्दह, फरमाए छा अल्लाह अकेलो पंहिंजे बाने लाइ काफ़ी कोन्हे? अल्लाह पुछे थो, ऐं अकेलो काफ़ी कोन्हे? छा रब अकेलो काफ़ी कोन्हे? नऊज़ु बिल्लाह, छा रब मोहताज आहे? हू त अकेलो ई काफ़ी आहे, हुनखे कंहिंजी ज़रूरत कोन्हे, वो गनी आहे। तो दोस्तों वो टाइम अचण वारो आहे, हर माण्हू ते मौत ईंदो, पर ॿुधाए छॾियां मौत अचण खां अॻु में ॿ टे ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेको हर इंसान ज़हन में रखे। हिकिड़ी त ख़ुशख़बरी आहे, जेकॾहिं को माण्हू ॾिसे त मुंहिंजी उमिरि वधे पई पर आउं नेकी जा कम अॻे खां ज़्यादा करियां पियो, गुनाहनि में हथ कढंदो वञा, ख़ुशि थी वञे। यादि रखी छॾियो, जेकॾहिं ॾिसे त उमिरि वधे पई गुनाहनि में अञा वधंदो वञा, समझी वठो रब जी नाराज़गी आहे, अल्लाह जी पकड़ थियण वारी आहे। मता इन हाल में मरी वञी, उमिरि वधे पई, पोड़ो थियां पियो पर अञा गुनाहनि में ग़र्क़। पर जेकॾहिं उमिरि वधे पई, नेकी कंदो वञे पियो अॻे खां बि ज़्यादा, उनजी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधायां। मुस्नद अहमद पान सुगरा फरमाइनि था, इज़ा अरादल्लाहु बिअब्दिन खैरन असलहु, जॾहिं अल्लाह पंहिंजे के बाने सां भलाई चाहींदो आहे त उनखे माखी करे छॾींदो आहे। असलहु, माखी करे छॾींदो आहे। ॿियो तर्जुमो कयो आहे माखी छाजे करे? माखी सभिनी खे महबूब आहे, मिठी शइ आहे, प्यारी शइ आहे, शिफ़ा आहे, हर कंहिंखे वणे थी। ॿियो उनजो तर्जुमो कयो आहे त अल्लाह उनखे पंहिंजो महबूब करे छॾींदो आहे। सहाबा चयो वमा असलहु, अल्लाह जा रसूल उनखे अल्लाह कीअं माना त महबूब करे थो, कीअं उनखे माखी बनाए थो? पान सुगरा फरमाए यफ्तहुल्लाहु लहु अमलन सालिहन क़ब्ल मौतिही सुम्म यक़बिज़ुहु अलैह, अल्लाह उनखे मौत खां अॻु में उनजे लाइ अल्लाह नेकी जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे, रुगो नेकी जा कम पियो कंदो आहे। यफ्तहुल्लाहु लहु अमलन सालिहन, माना मरण खां अॻु में रुगो नेकी जा कम पियो करे, तौहीद ते पको पुख्तो आहे, नमाज जो पाबंद आहे, रोज़े जो पाबंद आहे, हज करे पियो, उमरा करे पियो, रब जे रस्ते में ख़ैरात करे पियो, मुसलमान भाइरनि सां मदद करे पियो, हुस्न सलूक करे पियो, वालिदैन सां हुस्न सलूक करे पियो, वॾनि गुनाहनि मां त कढी चुको आहे, को वॾो गुनाह कोन्हे, नंढड़ा गुनाह त हू बि माफ़ करण वारो आहे। इन ई हाल में आहे सुम्म यक़बिज़ुहु अलैह, अल्लाह इन ई हाल में केस मौत ॾेई छॾींदो, माना वियो जन्नत जे अंदरि इंशाअल्लाह। या रब जी मेहरबानी, रब उनखे मरण खां अॻु में नेक अमलनि जी तौफ़ीक़ ॾे थो।
नेक अमल कंदो वञे कंदो वञे कंदो वञे तां जो अल्लाह उनखे उन सूरत में मौत ॾिए थो। छो त हदीस में थिए थो माण्हू जंहिं हाल में मरंदो आहे क़यामत ॾींहुं उन हाल में उथंदो। पाण सुगरा फरमाईंदा न हिकिड़ो सहाबी तलबिया चवे पियो, हज जे मौके ते तलबिया चइबी आहे न, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, एहराम बि ॿधल आहे, उठ ते वेठल आहे, ओचितो अल्लाह जी कुदरत उठ मथां किरियो, कंध भर वञी किरियो, गुज़ारे पियो वञो। पाण सुगरनि फरमायो इनखे इन ई एहराम जे अंदरि ई दफ़नायो, चहिरो न ढकजो, एहराम जी हालत में चहिरो न आहे ढकणो। तव्हां ॾिठो हूंदो सऊदी अरब में जॾहिं इमाम काबा नमाज़ जनाज़ा पढ़ाईंदा आहिनि, तक़रीबन सऊदी अरब जे अंदरि बैतुल्लाह जे अंदरि तव्हां ॾिठो हूंदो त का नमाज़ अहिड़ी ख़ाली कोन्हे, 8-10 जनाज़ा ईंदा आहिनि, घणो करे ढकियल हूंदा आहिनि, पर कंहिंजो चहिरो ज़ाहिर हूंदो आहे। छो को अहिड़ो मैयत बि आहे जंहिंजो चहिरो उघाड़ो आहे, ज़ाहिर आहे, इन जे करे जो इन एहराम जी हालत में उनखे मौत आयो आहे, उनजो चहिरो ढकबो कोन। पाण सुगरनि छा फरमायो, चहिरो जो ज़ाहिर रखो, पर अॻिते छा था चवनि, क़यामत ते इहो माण्हू तलबिया चवंदे उथंदो। गौर कनि उहे बदनसीब जेके शराब पीअनि था, ज़िना कनि था, इन ई हाल में तूं मरी वञे, तुंहिंजो हाल छा थींदो? मौत कंहिं बि टाइम ते अची सघे थो न। शराब पीए पियो, केतिरा मरियो वञनि शराब पी, हार्ट अटैक में वियो, गाड़ी जो एक्सीडेंट थी वियो, या ज़िना पियो करे, हिन गोरियूं खाधियूं आहिनि ताक़त वारियूं, छा थींदो? ब्लड प्रेशर डाउन थींदो, केॾी महिल बि सिधो मौत में वियो। हिन बि छा ई पिए कई, केतिरा बदबख़्त ज़िना कंदे मरियो वञनि, केतिरा, छा हाल थींदो तव्हांजो? इन हाल में मौत थी वियो, छा हाल थींदो मूंखे ॿुधायो? अल्लाह जे नबी जो फरमान आहे, जंहिं हाल में मरंदो उन हाल में उथारियो वेंदो उनखे। सही मुस्लिम जी हदीस आहे। ऐं ॿी ॻाल्हि, अल्लाह जे नबी जेकी प्यारी हदीस आहे मुस्नद अहमद जे अंदरि ऐं अल अदबुल मुफ़रद जे अंदरि, शायदि तव्हां मां घणनि दोस्तनि कोन ॿुधी हूंदी, उन में वॾी अज़ीम नसीहत कई अल्लाह जे रसूल त इंसान खे घुर्जे आख़िरी घड़ी ताईं नेकी जा कम कंदो वञे, भले क़यामत बि क़ाइम थियण वारी हुजे। हदीस लफ़्ज़ छा आहिनि? पाण सुगरा फरमाइनि था, इन क़ामत साअतु वफ़ी यद अहदिकुम फसीलतुन, इन क़ामत साअतु वफ़ी यद अहदिकुम फसीलतुन। पाण फरमाइनि क़यामत क़ाइम थियण वारी आहे, क़यामत क़ाइम थियण वारी आहे, ऐं तव्हांजे हथ में खजी जो नंढड़ो ॿूटो आहे जेको ज़मीन में लॻाइबो आहे, तव्हां त वॾो वण थी वञे, तव्हांजे हथ में, तव्हां मां कंहिंजे हथ में खजी जो जेको वण आहे उनजो नंढड़ो ॿूटो आहे, ऐं क़यामत क़ाइम थियण वारी आहे। पाण फरमाइनि था, फ़इन इस्तता अल्लाह यक़ूम हत्ता यग़रिसहा फलयग़रिसहा, जेकॾहिं उनखां पुॼे त न उथे, जेसि ताईं उहो ॿूटो ज़मीन में लॻाए न छॾे, पोखे न छॾे। हाणे सोचो हदीस जी छा अहमियत आहे, तव्हां गौर करियो, क़यामत क़ाइम थियण वारी आहे, हू वण पियो लॻाए, क़यामत क़ाइम थियण वारी आहे, वण पियो लॻाए, वण थींदो ई कोन, खजी खाईंदो, खजी बि कोन खाईंदो, जॾहिं वण ई वॾो कोन थींदो, क़यामत अची वई, छा वण बचंदो? छा खजी खाईंदो? छा खजी फ़ाइदो ॾींदी माण्हुनि खे? छा थींदी? क़यामत क़ाइम थिए पई। पोइ अल्लाह जे नबी छो फरमायो उनखे गुर्जे लॻाए छॾे? माना तव्हीं सम्झो त हाणे मौत जो टाइम बची चुको आहे, क़यामत क़ाइम थियण वारी आहे, पर तॾहिं बि तव्हांजी अमलनि जो दारो मदार नियत ते आहे त इन टाइम ते बि नेकी कंदा वञो, भले उनजो नतीजो के तली न बि निकिरे, पर तव्हांजी नियत आहे न त मूंखे नेकी करणी आहे। भले क़यामत क़ाइम थिए पई, तव्हां वण लॻाए छॾियो, अगरचे वण कोन बचंदो, वण जो फ़ाइदो माण्हुनि खे कोन थींदो, पर तव्हांजी नियत ते तव्हांखे अजर मिलंदो, छो त तव्हां वण छाजे लाइ लॻायो? त कंहिंजो भलो थिए, कंहिंखे फ़ाइदो पहुचे, तव्हां जेको सही अमल करियो पिया। ऐं इन ई हदीस में वण लॻाइण जी फज़ीलत आहे। ऐं असीं सिंधी घणो करे माफ़ कजो, पहिरियों कम इहो कंदा आहियूं, वणनि जे पुठियां हूंदा आहियूं, वण खे असल कोन छॾींदासीं। मूंखे यादि आहे काफ़ी पुरानी ॻाल्हि, ऐं के प्रोग्राम ते वञा पियो टैक्सी में, त हिकिड़े ॻोठ खां लंघियसि, तमामु वॾा वण बीठल हुआ, त ड्राइवर खां पुछियो, मुंहिंजो हीउ ॻोठ कंहिंजो आहे? चइसि आउं सुञाणा त कोन थो, पर के पंजाबी दोस्त जो हूंदो। छो?
इहो वरी तूं कीअं पियो चवी त के पंजाबी दोस्त चवंदो ही सिंधी साईं उदो पहिरीं वण वढींदो, वण नसल छॾींदो ई कोन। इहे माण्हू जेके वॾा वॾा वण लॻाइनि था घरनि जे औतातनि जे चौधारी, अल्लाह जे नबी जो फरमान है, सही बुखारी सही मुस्लिम जी हदीस ॿुधंदा हलो वण जी फरीदत छा आहे। मा मिन मुस्लिमिन गरस गरसन, पान सुगरा फरमाइनि था जेकॾहिं के मुसलमान को वण लॻायो या पोख पोखी उन मज़ा जेकॾहिं के जानवर खाधो, के पखी खाधो, के इंसान खाधो तो उन जे लाइ इहा शइ सदको थियो वञे। अल्लाह अकबर, ते वण लॻायो था पखी वेचारा अची वेहनि था न, केतिरा जानवर बि खाइनि था, इंसान बि खाइनि था, अंब आहे, ॿेर आहिनि, केतिरा माण्हू खाइनि था। बल्कि मुस्लिम जा लफ़्ज़ आहिनि जेकॾहिं उन मां चोरी थी वञे तॾहिं मुंहिंजे लाइ सदको आहे। तव्हां वण लॻाए छॾिया, को माण्हू चोरी करे वियो, तव्हांजा ॿेर चोरी करे वियो, तव्हांजा ॼमूं चोरी करे वियो, तव्हांजा अंब चोरी करे वियो, अल्लाह जो नबी चवे थो तॾहिं बि सदको आहे। सही मुस्लिम जा लफ़्ज़ आहिनि। वइन सोरे के जेकॾहिं उन मां चोरी बि कई वञे त भई सोचो वण लॻाइण जी बि केॾी फज़ीलत आहे। पखी खाईंदा, इंसान खाईंदा, जानवर खाईंदा, अल्लाह अकबर, अल्लाह जे नबी हुनखे सदको करार ॾिनो। त हीअ असांखे हदीसूं ॿुधाइनि थियूं मरण खां अॻु में इंसान खे घुर्जे ज़्यादा खां ज़्यादा नेकी जो कमु कंदो वञे, नेक अमल कंदो वञे, ऐं इहे ई नेक अमल आहिनि जेके गॾु हलंदा बाक़ी सभु भॼी वेंदा। यादि रखिजो, जंहिं तव्हांजो जनाज़ो खॼो न, दोस्त हूंदा, माइट बि हूंदा, वॾे तादाद में बि हूंदा, पर कलाक ॾेढ खां पोइ केर बि कोन, कलाक ॾेढ खां पोइ केर बि कोन हूंदो। दफ़नाए सभु मोटी वेंदा, साॻिया दुनिया जा कमकार, खिल मस्करी, शादियूं लॻियूं पयूं हूंदियूं, तव्हां मोकिलाए विया। पहिरियों कुझु ॾींहं तव्हांजे औलाद खे, घरवारी खे यादि हूंदा, कुझु अरसे खां पोइ कंहिंखे बि यादि कोन हूंदा। दुनिया बेवफ़ा थो, केर बि यादि कोन कंदो। हा हिकिड़ी शइ गॾु हलंदी, पुटु कोन चवंदो त बाबा सां गॾु दफ़न करियो, ज़ाल कोन चवंदी मुड़ुस सां गॾु दफ़न करियो, पुटु कोन चवंदो अम्मा सां गॾु दफ़न करियो, सभु हथ करी वेंदा हलिया। पर आहिनि उन टाइम ते पान सुगरा फरमाइनि था यतबउल मय्यत सलासतुन, मय्यत जे पोयां टे शयूं वञनि थियूं, अहलहु व मालहु, माल बि वञे थो, अहल बि वञे थो, मोटी अचनि था। हिकिड़ी शइ अॻिते वञे थी नेक अमल। इहो तव्हांजो इहे चइजे त मुस्तक़िल साथी आहे, इहो आहे सचो वफ़ादार साथी जेके पाण विसारे वेठा आहियूं। ॿिया वफ़ादार कोन वेंदा, हिते हथ कढी वेंदा। यादि रखी छॾियो, इहो वफ़ादार साथी अथव क़ब्र में बि हलंदो, ऐं क़ब्र में कहिड़े हाल में ईंदो। पाण सुगरा फरमाइनि था मयत खे जॾहिं दफ़नायो वेंदो आहे, जामे तिरमिज़ी जी सही सनद सां रिवायत आहे, हिकिड़ो माण्हू ईंदो आहे इंतिहाई ख़ूबसूरत चेहरे सां, हीउ पुछंदो आहे तूं केरु आहीं, उहो चवंदो आहे आउं तुंहिंजा नेक अमल आहियां, आउं तुंहिंजा नेक अमल आहियां। ऐं गुनाहगार दफ़नायो वेंदो आहे, हिकिड़ो माण्हू इंतिहाई बदसूरत ख़ौफ़नाक सूरत में ईंदो आहे, हुन खां पुछंदो आहे, डिॼी वेंदो आहे केरु आहीं, चवंदो आहे तुंहिंजा बुछड़ा अमल आहियां। त नेक अमल क़ब्र जे अंदरि बि पहचनि था ख़ूबसूरत इंसान जी सूरत में, बल्कि अज़ाब क़ब्र खां बचाइनि था। पाण सुगरा फरमाइनि था जॾहिं मयत खे अज़ाब थियण लॻे थो, नमाज़ सिरांदी खां चयो वञे, नमाज़ूं पढ़ो, इहे ई कमी ॾियूं, सिरांदी पंहिंजी ख़ाली न करियो। क़ब्र जे अंदरि सिरांदी ख़ाली थी वई, केर बि हुनखे भरींदो कोन। यादि रखी छॾियो, नमाज़ सिरांदी खां अची वेंदी, ऐं रोज़ा साॼे तरफ़ खां। रमज़ान जो भरारो महीनो अचे पियो, अल्हम्दुलिल्लाह हिन दफ़े त थधिकार में अचे पियो, मौसम बि थधी आहे। ऐं खाॿे तरफ़ खां ज़कात, खाॿे तरफ़ खां ज़कात, ऐं पहिरांदी खां सदकात, नेकी जा कम, माउ पीउ सां उसने सलूक, जेके ॿिया नेकी जा कम आहिनि उहे पहिरांदी खां अची वेंदा। चो तरफ़ नेक अमल घेरो करे वेंदा, चो तरफ़ अज़ाब क़ब्र थियण कोन ॾींदा। पर जेकॾहिं तो ज़कात न आहे ॾिनी, तुंहिंजो खाॿो तरफ़ ख़ाली आहे, रोज़ा तो न आहिनि रखिया, साॼो तरफ़ ख़ाली आहे, तो ॿिया नेकी जा कम कोन कया आहिनि, सदकात, ख़ैरात, माउ पीउ सां उसने सलूक, मुसलमान भाइरनि सां उसने सलूक, पहिरांदी तुंहिंजी ख़ाली आहे। पर इहे नेकी जा कम कंदा वञो, अल्लाह अकबर, अज़ाब क़ब्र थियण कोन ॾींदा। मूंखे ॿुधायो केॾी वॾी अज़ीम शइ आहे इहा नेक अमल, अणमुल शइ आहे। यादि रखी छॾियो, अणमुल शइ आहे। अल्लाह जे नबी छा फरमायो, हिकिड़ो नेकी जो अमल पाण फरमाइनि था त
बरकातू फजर नमाज जूं खैरुम मिन दुनिया व मा फिहा, दुनिया ए दुनिया के अंदर जेकी कुछ जाए उनका बरकातू फजर जूं सुन्नत नमाज फर्ज ना। अज घणा हूंदा आहियूं फजर जमात खड़ी थींदी आहे, हिकिड़ी सफ़ पूरी कोन हूंदी आहे, सब सुता पिया आहिनि। बेचारो अज़ान ॾियण वारो चए पियो सलातु खैरुम मिनन नौम, नमाज भली आहे निंड खां, सुता पिया आहिनि। भई सोचो केॾो अज़ीम फ़ाइदो असां विञायूं पिया, छा मुसलमान कोन्हे? हदीस आहे सुनन नसाई दी, पाण सुबुह हिक दफ़े साहबा खे नमाज पढ़ाए चुका, ॿाहिरि निकिता, हिकिड़ो साहबी वेठो, हिकिड़ो साहबी वेठो, पाण ॾिसंदा हिन त नमाज असां सां गॾु कोन पढ़ी, पाण अलस्त बेरजुलिन मुस्लिम, अलस्त बेरजुलिन मुस्लिम, छा तू मुसलमान कोन्हे? छा तू मुसलमान कोन्हे? अल्लाह जे नबी जे इन जुमले ते गौर करियो त मुसलमान बेनमाज़ी न हूंदो। छा तू मुसलमान कोन्हे? कि अल्लाह जे रसूल आउं नमाज पढ़ी चुको आहियां, तूं पढ़ी चुको माशाअल्लाह। पाण फरमाइनि था पर जेकॾहिं को माण्हू मस्जिद में अचे, अॻ में नमाज पढ़ी चुको आहे, जमात हले पई, वरी बि शामिल थी वञे, उहा जे लाइ नफ़ली नमाज थी वेंदी। पर माना पैगंबर छा चयो अल्लाह जे नबी, तू छा मुसलमान कोन्हे? माना इहो दलील आहे त बेनमाज़ी जो इस्लाम सां वास्तो कोन्हे। मोमिन हुजे मुसलमान हुजे ऐं उहो नमाज छॾे ॾे, सुवाल ई पैदा कोन थो थिए। तंहिंजे करे दोस्तो इहो टाइम हर कंहिं अचण वारो आहे मौत जो, हर को वारे वारे सां हलंदो। तंहिंजे करे अल्लाह ताला पाण खे ख़बरदार करे छॾियो आहे, अल्लाह जे नबी बि असांखे ॿुधाए छॾियो आहे असीं नेक अमल ज़्यादा खां ज़्यादा कयूं। इहे ई नेक अमल आहिनि जेके तव्हां सां गॾु क़ब्र में हलंदा ऐं क़यामत ॾींहुं मैदान हशर में बि तव्हांखे कमु ईंदा। बाक़ी ॿिया सभु साथ छॾे वेंदा। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे मरण खां अॻु में नेक अमाल जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए, तौहीद ते फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।